जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां खिपरी शहर में ऐं हुनजे बिल्कुलु 12 किलोमीटर परियां हिकिड़ो राड़ आहे जिथे हींअर बाग जा मंज़र आहिनि। असां सां गॾु हींअर बाग़ाई बि आहिनि। हुननि खां असीं पुछंदासीं अगरि तव्हांखे घर में घर जी अगरि यादि अची वञे माउ जी या पीउ जी या तव्हांजी घरवारी जी त हुन हवाले खां तव्हां छा कंदा आहियो ऐं हिते तव्हां मस्ती वग़ैरह कंदा आहियो त अॼु असां सां गॾु मुख़्तलिफ़ माण्हू हींअर मौजूदु आहिनि। अहिड़ा भाउ बि हिन खां पुछंदासीं त अगरि तव्हांखे घर जी यादि ईंदी त तव्हां छा कंदा आहियो? असां घर जी यादि ईंदी आहे त इलाही दोस्त जेके हूंदा आहिनि कलाम बि ॻाईंदा आहिनि, कलाम ते गुज़ारो करे ईंदा आहिनि। कहिड़ा कलाम ॻाईंदा आहियो? को हिकिड़ो कलाम ॿुधाए। कंहिं मां संगत्यानी यादि अचे, दोस्ती यादि अचे, ओड़े टाइप जा कलाम, घर जी यादि अचे ओड़े टाइप जा कलाम लॻाए। माना हीअं चवंदा आहियो मुंहिंजा जानी ईंदे करे मूंखां मिलण जे वास्ते ये हुंदी है संदेश से आते हैं हमें तड़पाते हैं वो लोग हमें बहुत याद आते हैं। तो हिननि जी भी कहानी इहा आहे। हिननि खे पंहिंजे घरनि जी यादि ईंदी आहे त ही गाना ॻाईंदा आहिनि या मोबाइल ते हुननि सां राब्तो कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे तव्हांजी यादि ईंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं ही मस्ती बि कंदा आहिनि। हिते पंहिंजा दोस्त आहिनि वारो हिननि जो माहौल हूंदो आहे त ही मस्ती बि कंदा आहिनि। मस्ती में केरु अगरि हुनजा वार हुनजा कटे छॾींदा आहिनि या मस्ती में ही छा कंदा आहिनि या हुनजी मानी हिन खां वधीक खाई छॾींदा आहिनि। त हिन हवाले खां को हिन खां पुछंदासीं ऐं तव्हांजी असुल जेका लेबर आहे उहा असुल किथे जी आहे? तव्हां सभु किथे जा आहियो? हितां खां केतिरा किलोमीटर परे आहे? 115 किलोमीटर। ऐं हुतां खां जॾहिं तव्हां हिते ॻोठ में ईंदा आहियो हिते त तव्हांखे केरु सुञाणंदो बि कोन आहे त पोइ तव्हां माण्हुनि खे पंहिंजा इंट्रोडक्शन कीअं पंहिंजो तारीफ़ कीअं कराईंदा आहियो? अगरि केरु तव्हां खां पुछंदो तव्हां केरु आहे तव्हां छा चवंदा आहियो? सोलंगी मज़ूर आया आहियूं हिते मज़ूरी करणु। असल में जेका मज़दूरी सुभाणे तव्हांखे ख़बर आहे तव्हां मज़दूरनि जो हिकिड़ो आलमी ॾींहुं आहे लेबर डे, माना तव्हां मज़दूरनि जो ॾींहुं हुन में तव्हांखे मोकल हुजणु घुरिजे। पर तव्हांखे हिते मोकल हूंदी आहे? हूंदी आहे बिल्कुलु। पोइ तव्हां हिते सभु सुता पिया हूंदा आहियो? न, असीं घुमंदा फिरंदा आहियूं, हेॾां होॾां सुम्ही रहंदा आहियूं। घर खां तव्हां हींअर तक़रीबन 110 किलोमीटर परे आहियो। हिते परदेस में तव्हां हिकिड़ो क़िस्म जा वेठा आहियो। हिते तव्हां कहिड़ो फील कंदा आहियो? घर में हूंदा आहियो तॾहिं कहिड़ो फील कंदा आहियो? होज मालो है।